कश्मीर में एंटी करप्शन टीम सिविल मैजिस्ट्रेट की अगवानी में छापो हणी पीआरसी फूड सेंटर ऐं इरिगेशन मैकेनिकल सेक्शन ऑफिस के सील कर छॾियो। एंटी करप्शन टीम के छापे दौरान एसडीओ मैकेनिकल ऐं ॿियो अमलो ऑफिस में मौजूद न हो, जॾहिं त ऑफिस में मौजूद चौकीदार एंटी करप्शन टीम ऐं मैजिस्ट्रेट्स के ॿुधायो त मैकेनिकल स्टाफ फील्ड में वियल आहे ऐं सब डिवीज़न इरिगेशन ऑफिस जो एसडीओ सखर ऑफिस में वेंदो आहे। छापे दौरान एंटी करप्शन टीम के ऑफिस में को भी रिकॉर्ड न मिलियो, जंहिं बाद एंटी करप्शन टीम एसडीओ ऐं क्लार्क जी ऑफिस के सील कयो। ॿिए पासे पीआरसी फूड गोदाम ते छापो हयो वियो त फूड इंस्पेक्टर समेत अमलो अॻु ई फरार थी वियो। एंटी करप्शन टीम गोदाम जो जाइज़ो वरितो, जिते स्टॉक कणक जूं 2000 बोरियुनि में खुर्द बुर्द थियण ते पीआरसी फूड सेंटर के सील कयो वियो। छापे दौरान एंटी करप्शन सर्किल ऑफिसर ॿुधायो त फूड गोदाम ते स्टॉक पियल कणक जी बोरियुनि में खुर्द बुर्द थियण जी शिकायत ते कार्रवाई कई वई आहे। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप की वेबसाइट awamiawaz.pk।